उते अचण सां ई अमीना जो सिर खणी छॾी। सिर त मां तुंहिंजो ई सिजावल खान जो खणंदसि। बाक़ी चाची कुछ ॾींहंनि जे लाइ घुमण वई आ। मूंखे ख़बर आ त हितां हू छो ऐं छा लाइ वई आ। जॾहिं ख़बर अथई त सॼी हक़ीक़त वञी अदा खे ॿुधाई छो नथी? तूं थी चवीं त मां तो खिलाफ़ सिजाल जानी कन भरियां जीअं सिजाल मूंखां बेज़ार थिए ऐं तूं उन जूं हमदर्दियूं हासिल करी। हाणे मूंखे अदा जी हमदर्दनि जी का बि ज़रूरत कोन्हे का। मूंखे जेको करणो हुयो सो त मूं करे छॾियो। हाणे मुंहिंजो वारो आहे हकम साथी। पंहिंजी न्याणी जो नाहक वहंदड़ रत जो हिसाब मां तोखां ऐं लाला खां वठंदसि। ज़ोर लाहे ॾिस भाॼाई, मां बि ॾिसां त तूं इन कम में कामयाब केतिरी थी वञी। सिजाल ते ज़ोर रखे तोखे लाला खे मां पंहिंजे घर घुराईंदसि, पोइ तव्हां ॿिन्हिनि खे उते ज़हर ॾेई पूरो कंदसि। मां बि इहो ई चाहियां थी त मां उते अची रहां, जीअं तव्हां सां गॾु रही तव्हां ॿिन्ही खे मारण में मूंखे अञा सवलाई थिए। इहा तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी केरु कंहिंखे थो ख़तमु करे। इहा त उते अचण खां पोइ ख़बर पवंदी न भाॼाई। मां चाहियां थी त हकम साथी ऐं लाला खे असां पाण सां गॾु रहायूं। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, कल्ह को ॾींहुं आहे जो हिनजो नालो ॿुधी चिड़ती हुई, अॼु वरी चई थी त ॿिन्ही खे अची गॾु रहायूं। लस्सी कहिड़ी थी विलोड़ी आहे? तुंहिंजे करे इहो साड़ छॾणो पियो। हाँ, मुंहिंजे करे? माना त मुंहिंजे करे तुंहिंजी अदीअ सां जी एॾी हमदर्दी थी आहे? वाह मेरू वाह। न सिजावा, मां तोखे उन्हनि साज़िशुनि खां बचाइण थी चाहियां। तुंहिंजे चवण जो मक़सदु आहे जेकॾहिं उहो हिते हूंदा त हुननि जे हर मक़सदु हर चाल जी असांखे ख़बर पवंदी, छो त असां मां हर वक़्तु को न को उन्हनि जे मथां नज़र रखियो पियो हूंदो ऐं उन सां गॾु। ईअं न? हा, हुननि जे हर क़दम ते मुंहिंजी नज़र हूंदी। छा थी सम्झी तूं एतिरो ठोकरो खाइण खां पोइ बि उहो असां सां गद्दारी कंदा? खणी जो तुंहिंजो उन्हनि जे मथां भरोसो आहे, पर मूंखे पूरी पक आहे त असांजी न्याणी खे घर मां कढाइण वारी हकम ज़ादी आहे ऐं ॻोठ में मूंसां खे वठी अचण वारो इहो लाला ई आहे। जॾहिं हक़ीक़त खुली तुंहिंजे साम्हूं ईंदी पोइ तुंहिंजियूं अखियूं खुलंदियूं त हू तुंहिंजा केतिरा सॼण आहिनि। मुंहिंजे हमराहनि मां को न को लाला या मूसा सां ॿधल त आहे। जॾहिं हर राति घर जे ॿाहिरां चौकी ते अकबर या सलीम हूंदो आहे, पर उन राति चौकी ते केरु बि कोन्हे। मूंखे इहा ख़बर कढणी पवंदी त उन राति चौकीअ जो वारो हुयो कंहिंजो। उन खां पोइ ख़बर पवंदी असुल शरारत शुरू काथों थी आहे। लाला जल्दी अदा सिजावल खे पूरो कर त जीअं उन घर में हली इन भाॼाई जे मथां मां हुकुम हलायां। हकमज़ादी देर कोन लॻंदी। सिजावल मुंहिंजे निशाने ते आहे। मां सिजावल खे पूरो कयां, पोइ तूं महरो खे पंहिंजे इशारनि ते नचाइजे। महरू रे तो मुंहिंजो घणो हिसाब किताब रहियल आहे। घणे पलांद कंदीसांस। सभु कुझु थींदो, पर फिलहाल तूं हथ हल्को रख। जीअं मां सोट जो भरोसो हासिल करे उनखे पूरो करे छॾियां। काथे ईअं न थिए जो महरू सोट खे होशियार करे छॾे। लाला भाॼाई महरू अदा जे अॻियां असांजे खिलाफ़ ज़बान कोन खोलींदी, छो त भाॼाई जे मथां अदा खे एतबार ई न आहे। सोट भली महरू जे ज़बान मथां यकीन न करे, पर असां मथां शक ज़रूर कंदो, ऐं उहो ई शक असांजे सिर करण लाइ काफ़ी आहे। इन ई करे महरू मथां फिलहाल हल्को हथ रख। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।